हलो ठीक आहे पोइ हाणे डायरेक्ट पंहिंजे महिमान ॾे था हलूं आपा हा बा छो जो तव्हां चयो भाभी त उन्हनि खां ई शुरूआत था कयूं हा असांजी आपा जी भाभी मुंहिंजी बि भाभी ई आहे पर मां मैम चवंदमि उन्हनि खे भलीकार कयूं था जेकॾहिं उन्हनि जे फ़न जी तारीफ़ कजे हो मुंहिंजी जेका भाभी बि आहे त हो मुंहिंजी बच्चो बि आहे। अल्लाह साईं ख़ुशि रखेनि सदाईं सलामत हुजनि उन्हनि खे आजियां कयूं था वेलकम कयूं था जेकॾहिं उन्हनि जी कारकर्दगी जेके उन्हनि असांजी मीडिया खे जेको टाइम ॾिनो ऐं जेके उन्हनि में अल्लाह साईं हीअ ॾात रखी आहे उन जे हवाले सां ॻाल्हि कजे त उहा राइटर बि आहे डायरेक्टर बि आहे होस्ट बि आहे ऐं अदाकारा बि आहे अदाकारीअ जे हवाले सां जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कयूं था त मैडम उर्दू ड्रामनि ॾांहुं शुरूआति कई आहे ऐं उर्दू ड्रामनि में ई नज़र आयूं आहिनि ऐं होस्टिंग जे हवाले सां ॻाल्हि कयूं था त होस्टिंग PTV नेशनल ते फस्ट जेको मॉर्निंग शो आहे उन्हनि जो ई रहियो ऐं इहो तारीख़ में लिखियो वेंदो त माशाल्लाह उन्हनि तमामु ज़बरदस्त ऐं फीमेल होस्ट थी ऐं तमामु ज़बरदस्त सुठो उन्हनि निभायो ऐं तक़रीबन 1.5-2 साल उन्हनि जो प्रोग्राम हलियो ऐं सभिनी जी दिलनि ते छायल आहिनि जेका होस्टिंग आहे उहा उन्हनि जी सभिनी खे पसंदि आई ऐं उन सां गॾु राइटर बि आहिनि PTV पाकिस्तान टेलीविज़न ते उन्हनि PTV ते जेको नाटक रंग हलंदो हो उन्हनि में उन्हनि जेको आहे पंहिंजो यानी चइजे त पेन कलम जो जेको इस्तेमालु कयूं राइटर उन्हनि हिकिड़ो ड्रामो लिखियो नाटक रंग जो ऐं उन खां अलावा फैशन डिज़ाइनर बि आहिनि ऐं अञा खोड़ सातरू अलाह साईं उन्हनि में ॾात ॾिनी आहे उन्हनि में फ़न भरियल आहे अलाह साईं उन्हनि खे सदाईं ख़ुशि रखे हलंदासीं पंहिंजी असांजी स्वीट प्यारी प्यारी असांजी जेका अॼु जी गेस्ट आहे तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत हूअं जेका चहिरे जी त उहा ख़ूबसूरत मालिकियाणी आहे पर शख़्सियत बि उन्हनि जी लाजवाब आहे तमामु सॉफ्ट मिज़ाज जी ख़ूबसूरत वेलकम कयूं था सायरा अली ख़ान साहिबा खे अस्सलाम वालेकुम थैंक यू सो मच सादिया एॾे सुठे नमूने सां इंट्रो ॾियण लाइ ऐं एतिरी तारीफ़ूं करण लाइ तव्हां क़ाबिल आहियो तव्हां ऐं सम्झां थी त हर औरत में हर औरत ईअं चऊं त मल्टी टैलेंटेड हा आहे बिल्कुलु ऐं उन में हर क़िस्म जो फ़न आहे हाणे ज़रूरी न आहे त जेके हाउस वाइफ आहिनि उहे कुझु नथियूं कनि उहे बि त मल्टी टैलेंटेड आहिनि बिल्कुलु कपिड़ा इस्त्री उहे थियूं कनि यानी की बावर्चियन उहे आहिनि वाह ठीकु आहे हा न बिल्कुलु घर जो कमु हू थियूं कनि मासी हू थियल आहिनि उन खां पोइ अगरि ॾिसो त ॿारनि खे पिक एंड ड्रॉप अॼुकल्ह त फैशन थी वियो आहे त पिक एंड ड्रॉप हा पिक एंड ड्रॉप जेको आहे उहो औरत वेठी ॾे औरत जी माना मुड़ुसु टोटल आज़ादु आहे तव्हां वञो सुबुह जो छो त हुनजो कमु अहिड़ो हूंदो आहे फील्ड अहिड़ी हूंदी आहे सुबुह जो निकिरनि था शाम जो विच में अचणु मुश्किल थी वेंदो आहे अॼुकल्ह जा स्कूल अहिड़ा थी विया आहिनि सो उन जे करे तव्हांखे स्कूल उन खां अलावा ट्यूशन हा वरी जेकॾहिं सॼियूं दीनी तालीम थी ज़िमेदारियूं औरत ॾियाराइजे पई सभु संभाले सॼो ॾींहुं वेचारी औरत जो उन में बिज़ी वेंदो आहे त इहा तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त हर औरत में टैलेंट हूंदो आहे जेके आम घरनि में रहनि थियूं उहे बि टैलेंटेड आहिनि माशाल्लाह त असांजी प्यारी बि तमामु ख़ूबसूरत उहा बि माशाल्लाह उन्हनि जेकॾहिं नज़र मां खणा थी त हसीना चई सघां थी उन्हनि खे उहा बि सोशल वर्कर आहिनि ऐं उन सां गॾु पाकिस्तान पाक पीपल्स पार्टी सां उन्हनि जो तालुक़ु रहियो आहे ऐं भलीकार कयूं था असांजे पहिरियों फस्ट जेको कल्चरल प्रोग्राम आहे हथे गुल मेहंदी उन्हनि में उन्हनि शिरकत फरमाई आहे ॿी ॿोली आहे पर आपा जी मोहबत में असांजे प्रोग्राम में शामिलु थियूं आहिनि ऐं आपा जी सिक में आपा जा सेहरा ॿुधंदियूं आहिनि तमामु घणो आपा खे पसंदि कंदियूं आहिनि प्रोग्राम खे पसंदि कंदियूं आहिनि उन्हनि जी सिक में आयूं आहिनि वेलकम कयूं था हिना आसिफ़ साहिबा खे अस्सलाम वालेकुम हिना वालेकुम अस्सलाम। कैसी हैं मैं ठीक हूँ, आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक और आप सुनाएं तबीयत ठीक है आपा की मोहब्बत में आप आई हैं आपा से मिलने आई हैं आपा के लिए 2-4 जी बिल्कुल मैं बहुत पसंद करती हूँ इनके सॉन्ग्स बहुत सुनती हूँ मुझे बहुत पसंद हैं और सिंधी कल्चर बहुत पसंद है उसकी वजह से मैं और ख़ास तौर पे स्पेशली आपा की वजह से मैं यहाँ आई हूँ बड़ी मेहरबानी मेरा बच्चा अल्लाह आपको तरक्कियाँ देगा पंजतन पाक की छाँव होगी अल्लाह अल्लाह के रसूल की तुम पे छाँव होगी मेरा बच्चा ऐं ॿ फीमेल्स खां पोइ मेल असां वटि हूंदो आहे सिंगर या जेका अदाकारा हूंदी आहे पर भलीकार कयूं था तमामु ख़ूबसूरत जीअं चइजे धरती टीवीअ जी ॼम आहे हाणे मां वरी थोरी मश्करीअ पासे ॾे थी अचां न करणु घुरिजे मश्करी पर कयां थी जीअं असांजी धरती टीवीअ जी ॼम आहे तीअं ई अदा जी जेका आहे ॼम न बल्कि गुलकारी जी ॼम आहे सिंगर आहिनि पाण ऐं धरती टीवीअ सां उन्हनि जो साथ रहियो आहे जीअं धरती टीवी स्टार्ट थी आहे तीअं ई उन्हनि जी शुरूआति थी आहे हिन महिल ताईं उन्हनि जो साथ क़ाइमु रहियो आहे भलीकार कयूं था असांजा तमामु सुरीला प्यारा सिंध जा रागी शबीर जमाली साहिबु अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियो अदा बिल्कुलु अदी मां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु तबियतूं ठीकु ठीकु ठाक आहिनि अॻिते तबियतूं ठीकु आहिनि अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो सदाईं ख़ुशि हुजो आबाद हुजो असांजा गेस्ट ऐं असांजी प्यारी टीम जेका आहे उन में आपा असांजी जेके सरतियूं आहिनि असां सां गॾु हा थी हेॾो वेठी आहे बानो हा हा हेॾो थी बानो
जी। ऐं हेॾों थी या ज़ाइदा, होॾों थी ज़ारा, होॾों थी 100 सेरनि जे मुंहिंजे दिलि जो तोशो, ऐं विच में जेका वेठी आहे उन जो नालो थी हीअ मदिया। मदिया मदिया वाइट ड्रेस में ॾाढी हूर थी लॻे। हा न, हूर थी लॻे न, ॾिस। हा सो कुझु वरी असां जूं जेके आहिनि सो साथियाणियूं ईद ते वरी वयूं आहिनि। आपा कॉल आई आहे, कॉल अटेंड कयूं। हा हा हा। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां कहिड़े शहर खां, नालो ॿुधायो। हाँ, नालो जाम दीन मोहम्मद मिन्हास मीरपुर माथले गोटकी खां। अल्लाह साईं ख़ुशि कंदव। अदा का फरमाइश कंदव, प्रोग्राम ॾिसो था। सारी ॾिसूं था पिया, सारी फैमिली वेठी आहे। लख गरबस, यानी सॼी फैमिलीअ सां गॾु असां प्रोग्राम ॾिसो था हा, न। सारी इहा फैमिली इहा वेठी असांजी ख़ुशनसीबी आहे। हाँ हाँ, सारे ॾिसनि था। सारनि खे या अली मदद, सारी टीम खे बि मौला अली मदद, अल्लाह अली मौला अली पाक मदद। सदाईं ख़ुशि हुजो भाऊ का फरमाइश कंदव। बकोड़ी असांजी फरमाइश आहे जी। या मियांदाद जे को सेरे में नालो विझो। नालो 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 ॿुधायो। जाम मियांदाद, जाम मियांदाद, जाम जाम मियांदाद, मियां दाद, जाम मियां दाद। ओके ओके जाम मियांदाद। जी हाँ दी जी। जाम मियां दाद जो कहिड़ो फंक्शन आहे। जाम मियांदाद जो बदू नंढड़ो आहे, बस हाणे ईद खां पोइ जेको आहे तुंहिंजी माना सुनत आहे। सुनत जो आहे, ठीकु आहे। ओके ओके सही आहे। यानी को बि आपा सेरो ॿुधाए छॾे न तव्हांजी पसंदि जो। हाँ, बस इहो सेरो बस उनजो कढण वरितो सोना खां वाला इहो ॿुधायो त वॾी महिरबानी थींदी। ठीकु आहे ठीकु आहे। ओके, वॾी महिरबानी अदा, तव्हां फ़ोन कई ठीकु ऐं तव्हांजा थोराइता आहियूं ऐं सभिनी घर भातियुनि खे खोड़ साथियुनि मुबारकूं हुजनि, तव्हांखे मुबारकूं हुजनि जो नंढड़ी सुनत जी रस्म थींदी। अलाह साईं तव्हां सभिनी खे सदाईं ख़ुशि रखे। त सायरा मैम जे पासे ते हलंदासीं। त तव्हां कल्चरल प्रोग्राम में, आपा जे प्रोग्राम में फर्स्ट टाइम शामिलु थिया आहियो। हा आपा जो प्रोग्राम जेको पहिरियों भेरे बि आई आहियां धरती टीवी ते, ऐं उन खां पोइ आपा जो ई प्रोग्राम आहे पहिरियों जी। ऐं आपा जे प्रोग्राम में अची तव्हांखे कीअं थो लॻे। छा चइजे, जन पाण चई छॾियो मुंहिंजो बच्चो आहे, माना लफ़्ज़ बच्चो जॾहिं अची वेंदो आहे त पोइ सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। पोइ एक्सप्लेनेशन ॾियणु या एक्सप्लेन करणु अहिड़ा लफ़्ज़ कोन्हनि, छो जो फस्ट टाइम मुंहिंजी जॾहिं हिननि सां मुलाक़ात थी ऐं जंहिं प्यार सां, जंहिं मोहबत सां हिननि मूंखे हिकिड़ी अपनाइयत जेकी चइजे न, पंहिंजाइप जेकी मूं हुननि में ॾिठी, ऐं उहो प्यारु, वरी उहो अंदाज़, ऐं उहो तारीफ़, ऐं तारीफ़ उहे बि सभिनी खे वणंदी आहे, मोहे छॾींदी आहे न। ऐं चवंदा आहिनि की अगरि पंहिंजो करिणो अथव त हुनखे सुठो खाधो खारायो ऐं उन खां मोहबत सां ॻाल्हायो, बसि तव्हांजो उहो पंहिंजो आहे। इज़त खां मथे दुनिया में कुझु बि कोन्हे। बिल्कुलु बेशक बाबा, ॻाल्हि इहा आहे न, ॾिसो मोहबत उन सां कबी आहे जेको मोहबत जे लाइक़ु हूंदो आहे। तूं पुट मोहबत जे लाइक़ु आहे, बिल्कुलु तमामु प्यारी। मां कॾहिं कॾहिं वेही चवंदी आहियां तव्हां एंकर नथा चओ, तव्हां एतिरा सुठा जेको आहे सो होस्ट आहियो, अमां तूं त वॾी एंकर थी। चइबो आहे हुन में वॾा फड़ा मां कोन थींदमि। ऐं होस्टिंग जे हवाले सां जेकॾहिं मैम जी ॻाल्हि था कयूं त जेके बि महिमान आया, मां बि हिननि जे प्रोग्राम में वई वियमि PTV नेशनल ते, तव्हांजो जेको मॉर्निंग शो थींदो, त माना ईअं न त कंहिंसां को जीअं चइजे त कंहिंसां बि माण्हूअ जो हिननि जो कंहिंसां तकरार थी हुजे या कुझु या को मसइलो न। जेके अॻियां ॾाढा ई करण वारा बि गेस्ट हुया, उन्हनि सां बि हिननि अदब इख़लाक़ सां मोहबत सां सभिनी सां निभायो। ऐं जीअं चइबो आहे न त दुश्मननि खे बि दर आहे इज़त ॾियणु, बिल्कुलु उहा हिननि में क्वालिटी आहे सायरा मैम में। त माशाल्लाह सभिनी सां तमामु सुठे तरीक़े सां निभायूं। त आपा पूरो हफ़्तो थी वियो आहे ऐं मूंखे सिक हूंदी आहे तव्हांजी सेरे जी, बल्कि मुंहिंजी छा सभिनी सिंध वासियुनि खे बि तव्हांजी सेरे जी सिक हूंदी आहे।